नाम तो सुना होगा। Mr. Muhammad Ali Isani Saab, welcome to my YouTube channel Sojro. तव्हांखे असां ख़ुशामदीद चऊं पंहिंजे सोजरे चैनल में। तव्हांजी वॾी महिरबानी असलम भुट्टो साहब, आई एम वेरी थैंकफुल टू यू। तव्हां मूंखे टाइम ॾिनो, तव्हांजे चैनल सोजरो मूंखे टाइम ॾिनो, मां इन जे लाइ तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू वेरी मच। अच्छा ईसानी साहब, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी फ़न जी ज़िंदगी कॾहिं शुरू कई, कीअं शुरू कई ऐं किथां खां कई? सर गुज़ारिश इहा आहे त मां एक्सीडेंटल एक्टर थियुसि। उहो ईअं थियुसि त आउं तारक रोड ते गाॾी ठाराहींदो हुयुसि इलियास भाईअ वटां। उते असांजो हिकिड़ो दोस्त इक़बाल सईद अंसारी साहब PTV जो डायरेक्टर जेको आहे उहो बि ईंदो गाॾी ठाराहींदो हुयो। असांखे हिक ॿिए जी ख़बर कोन हुई, हू बि अचे बेंच ते वेहंदो, आउं बि बेंच ते वेहंदो हुयुसि। ऐं पोइ अहिड़े नमूने सां जॾहिं तारुफ़ थियो त हुन चयो तव्हां एम डायरेक्टर इन PTV। ऐं मूंखे चईसीं तव्हां कमु कंदव? मां चयोसीं हाणे तव्हां डायरेक्टर त एॾा ज़ालिम आहियो जो तव्हां अंदरि अचण ई कोन था ॾियो, ऐं कीअं कमु करे सघिबो आहे? मूंखे त ख़बर ई न आहे त कीअं कमु कबो आहे। मुंहिंजी फैमिलीअ में परे परे खां को बि इन दुनिया सां वाबस्ता न आहे, फ़न जी दुनिया सां। चई तव्हां अचो ऐं तव्हां विज़िट कयो PTV खे, इनशाला तव्हांखे इज़त मिलंदी वग़ैरह वग़ैरह। ख़ैर पोइ मां उते वियुसि। पोइ उन ज़माने में जेको PTV जो कचे जे एरिया सॾबी आहे, उन में बादल जमाली साहब ऐं इक़बाल सईद अंसारी साहब गॾु वेहंदा हुया। ऐं पोइ उते वियुसि त इत्तेफ़ाक़नि उते उन्हनि ॾींहंनि में बादल जमाली साहब जो प्ले हिकिड़ो जेको सो पाइपलाइन में हुयो, बल्कि इहो त विदिन सम डेज़ उनजी रिकॉर्डिंग थियण वारी हुई, जंहिंमें सलाउद्दीन तुनियो साहब ऐं वग़ैरह वग़ैरह। उनमें मूंखे जेको आहे सो हवा महल हो शायदि प्ले जो नालो। पोइ उन में मूंखे ASI जो कैरेक्टर मिलियो हो ऐं उतां खां पोइ स्टार्ट थी। ऐं मूंखे ख़बर न हुई त कीअं थींदो आहे। मां हुनखे चयो त भई कीअं थींदो? हुन चयो हीअं कयो। मां चयो ठीकु आहे हीअं कयो। त पोइ मां जॾहिं करे ॾिठा, हुन चयो ओके ओके, त बसि पोइ सिलसिलो ओके शुक्र अल्हम्दुलिल्लाह थींदो वियो। अच्छा ईसानी साहब, इहो ॿुधायो त तव्हां जॾहिं PTV ते पंहिंजो सफ़र शुरू कयो त तव्हांखे के मुश्किलातूं पेश आयूं या तव्हां पंहिंजे सुठी पर्सनैलिटी जे करे ऐं पढ़ियल लिखियल हुअण जे करे तव्हांखे को फ़ाइदो थियो? गुज़ारिश इहा आहे त हूअं त जेको असां ॿुधोसीं ऐं ॾिठोसीं त मुश्किलात इलाही पेश PTV ते नवनि आर्टिस्टनि खे ईंदियूं आहिनि, ईंदियूं हुयूं। छो जो उन ज़माने में हिकिड़ो ई चैनल हो PTV, ऐं उते उन ज़माने में PTV जो डायरेक्टर जेको हूंदो उहो ईअं खणी सम्झो त तौबा नऊज़ बिल्ला जहिड़ो की ज़रे घटि अलाह साईं तौबा इस्तग़फ़ार तौबा नऊज़ बिल्ला। ऐं हू पाण खे अलाए छा सम्झंदा हुया। पर पोइ जीअं मुंहिंजी ॿाहिरि मुलाक़ात थी साईं इक़बाल सईद अंसारी साहब सां, हुन मूंखे इनवाइट कयो ऐं मां वियुसि। गेट पास पियो हूंदो पहिरियां खां मुंहिंजो गेट ते, ऐं पोइ मां हुन सां दोस्तीअ जो हिकिड़ो सिलसिलो थी वियो। मूंखे एज सच को अहिड़ी का ॾुखियाई न थी, पर उते जेका ॾिठियूंसीं ऐं महसूसु कयूंसीं त फ़नकारनि सां ॾाढियूं ॾुखियायूं ऐं प्रॉब्लम्स रहिया। अच्छा ईसानी साहब, इहो ॿुधायो त तव्हां PTV ते कहिड़ा अहिड़ा मशहूरु ड्रामा कया जेके माण्हुनि में तव्हांखे अॼु बि यादि, यानी माण्हू त तव्हांखे उन हवाले सां यादि कंदा हुजनि? गुज़ारिश इहा आहे त मां इलाही सातरा PTV जा या ॿियनि चैनलनि जा ड्रामा कया। ऐं उन ज़माने खां वठी आउं PTV ते कमु करियां थो जॾहिं हिकिड़ो चैनल हो PTV। हुन खां पोइ STN शुरू थियो ताहिर ख़ान साहब जो। हुन खां पोइ ॿिया सिंधी चैनल असांजा जेके रीजनल चैनल, पहिरियों KTN उहो शुरू थियो। ड्रामा इलाही सातरा कयासीं, जंहिंमें जेको आहे सो भुट्टे साहब ते हिकिड़ो हुयो कीअं विसारियां तोखे। उहो ॾाढो बहितरीनु प्ले हुयो, जंहिंमें भुट्टे साहब जी शख़्सियत जे बारे में उहो हिकिड़ो शैदाई थींदो आहे भुट्टे साहब जो। ऐं उन खां पोइ हू जॾहिं भुट्टे साहब खे फांसी था ॾियनि, जेका जुडिशल मर्डर जेको अॼुकल्ह साबित थियो आहे, उन खां पोइ उहो पागल थो थी वञे। अहिड़े नमूने सां ॿिया केतिरा ई कया। मूंखे घणनि प्लेस जा नाला यादि न आहिनि, पर लातादाद बेशुमार प्लेस कया, ऐं उनजे करे मूंखे थोरी घणी रोशनासी ऐं आवाम सुञाणे थो। अच्छा ईसानी साहब, तव्हां ते अक्सर इहो इल्ज़ाम हूंदो ॿियनि प्रोड्यूसर्स जो त तव्हां ख़ासि तौर ते इक़बाल सईद अंसारी जा माण्हू आहियो ऐं इन जे करे उहो तव्हांखे पंहिंजे ड्रामनि में न खणंदा हुआ। अच्छा इहा हिकिड़ी पुराणी हिकिड़ी ट्रेडिशन चऊं, कुझु ज़हनी चऊं, उनखे हिकिड़ी नैरो माइंड चऊं, इहो हुयो हिकिड़ो PTV में। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो न हुजणु खपंदो हुयो। ऐं ईअं हुयो त मां मोहम्मद बख़्श समेत साहब सां बि गॾु कमु कयो, मां मंज़ूर मंगसी साहब सां बि कयो, मां समी बलोच साहब सां बि कयो, बादल जमाली सां बि कयो, नईम बलोच सां बि कयो, पर घणो कमु जेको मां कयो उहो इक़बाल सईद अंसारी साहब सां कयो। ऐं इहो हिकिड़ो ट्रेंड हुयो त भई जेकॾहिं आउं इक़बाल सईद अंसारी साहब जो दोस्त आहियां, हुन सां गॾु कमु कयां थो, त पोइ ॿिया जेके प्रोड्यूसर साहिबान हुया
त उहे पोइ वरी अवॉइड कंदा यार ही त हुनजो फलाणो माण्हू आहे यार हिनखे अख में रखजांइ हिनखे न आहे खणणो आहे हिन खां कमु न आहे वठिणो इहो हिकिड़ो ट्रेंड हुयो यस अच्छा ईसाणी साहिबु हिकिड़ी पर्सनल ॻाल्हि तव्हांखां मां पुछणु चाहींदुसि तव्हां उन दौर में ड्रेसिंग जे हवाले सां तमामु सुठा हूंदा हुयो ऐं अमूमन तव्हां हिकिड़ी सुठी ड्रेसिंग पाईंदा हुयो ऐं शख़्सियत तव्हांजी ॾाढी उम्दा हुई ऐं अक्सर जेके टीवी जी छोकिरियूं उहे तव्हांखे लाइक कंदियूं हुयूं ऐं मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजा उन ज़माने में केतिरा स्कैंडल ठहिया तौबा इस्तग़फ़ार तव्हांजी वॾी महिरबानी ड्रेसिंग जो शुरूअ खां वठी मूंखे हिकिड़ो क्रेज़ रहियो आहे ऐं शौक़ु रहियो आहे हिन जो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त हिकिड़ो एजुकेशन फैमिली बैकग्राउंड टियों इहो आहे त मुंहिंजी जॉब ऐं गवर्नमेंट ऑफिसर बि हुयुसि त मुंहिंजी ड्रेसिंग त इन करे बहितरीनु रही आहे शुरू खां वठी थैंक्स गॉड अच्छा स्कैंडल जी जेसिताईं ॻाल्हि आहे छोकिरियुनि सां गॾु स्कैंडल जी सची ॻाल्हि इहा आहे अलाए जो छोकिरियूं मूंखां परे भॼंदियूं हुयूं ऐं हींअर मां कॾहिं कॾहिं महसूसु कंदो आहियां त मूंखां अलाए छो परे थियूं भॼनि हालांकि मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मुंहिंजे वेझो हुजनि ऐं ॻाल्हि ॿोल थिए पर अहिड़ो को स्कैंडल मुंहिंजो न थियो जेका हक़ीक़त आहे अच्छा इहो ॿुधायो त PTV खां पोइ KTN शुरू थियो ऐं KTN ते तव्हां काफ़ी कमु कयो ऐं मुंहिंजो हिकिड़ो सोप सीरियल हुयो फ़ासिला जंहिंमें तव्हां हिकिड़ो तमामु वॾे माण्हू जो रोल कयो उहो कीअं था पायूं था सर तव्हां सां असलम भुट्टो साहिबु सची ॻाल्हि इहा आहे हिकु दफ़ो वरी मां तव्हां खां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो ऐं आई एम वेरी थैंकफुल टू यू यू आर वेरी लर्नेड डायरेक्टर नॉट ओनली लर्नेड डायरेक्टर बट यू आर वेरी गुड एक्टर एज़ वेल वेरी गुड राइटर ऐं तव्हां सां कमु जॾहिं बि मां कयो आहे मां तव्हां खां सिखियो आहे ऐं सिखण जी कोशिशि कई आहे फ़ासिला ड्रामो जेको असां गॾु कयोसीं जेको अव्हांजे डायरेक्शन में हुयो तव्हां डायरेक्शन ॾिनी हुन में ॾाढो बहितरीनु एक्सपीरियंस हुयो उहो सोप सीरियल हुई ऐं ॾाढो सुठो ऐं बहितरीनु तजुर्बो रहियो तव्हां सां गॾु कमु कंदे अच्छा फ़ासिला खां अलावा तव्हां KTN ते ॿिया कहिड़ा वॾा सीरियल कया इलाही सीरियल कया हाणे तव्हांजो मां हींअर जेको हुयो कुझु अर्सो अॻु में वफ़ा जी क़ैद में उन में बि मुंहिंजो ज़बरदस्त कैरेक्टर हुयो जेको तव्हांजी डायरेक्शन में हुयो उन खां पोइ ख़्वाब उॾाणा ऐं इन खां पोइ हाणे मां हिकिड़ो सिंध टीवीअ जो आहे प्रोजेक्ट ज़बरदस्त उन में कमु करे रहियो आहियां मां उर्दू फिल्म महरून साहब वी लव यू ऐं हिकु ॿ ॿियूं बि फिल्मूं आहिनि उन्हनि में हिकिड़ी फिल्म मुंहिंजी जेका अंडर रिकॉर्डिंग आहे उन में बि कमु करियां पियो कुझु कमर्शियल्स में कमु कयो आहे मां सो इहो बि सिलसिलो हले पियो एंड गुड एक्सपीरियंस अच्छा इहो ॿुधायो त तव्हां गवर्नमेंट सर्विस बि कयो पिया लॻोलॻि शोबिज़ वारो कमु बि कयो पिया त तव्हांखे टाइम कीअं थो मिले हा इहो तव्हांजो ॾाढो हिकिड़ो जेन्युइन सुवालु आहे ॻाल्हि इहा आहे सर त जॾहिं तव्हां पेशन आहियो ऐं यू आर वेरी मच कमिटेड त पोइ तव्हांखे टाइम स्पेयर करिणो थो पए ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां जीअं मां ॿुधायो त आउं फेडरल गवर्नमेंट में गवर्नमेंट ऑफिसर आहियां असांजो त हाणे जेके दोस्त हुया असांजे दौर जा उहे 20 ग्रेड ऐं 21 ग्रेड में वञी पहुता आहिनि असांखे शायदि नौकिरी मूंखे न करणु आई इन करे मां 18-19 में अञा फाथो पियो आहियां उनजो सबबु इहो हो त शोबिज़ खे टाइम जे हवाले सां ऐं उनखे टाइम ॾियण जे हवाले सां पर मैनेज करिणो पवंदो हो ऐं मैनेज कंदा हुआसीं ऐं मैनेज थी वेंदो हो अच्छा मूंखे इहो ॿुधायो त तव्हां हिकिड़ी शादी कई इन जी वजह छा आहे साईं प्लीज़ मूंखे मारायो न ईअं न कयो वजह त हिनजी इहा आहे त हिकिड़ी शादी हुजणु खपे ऐं यू बिलीव मी मुंहिंजो जेको लव हुयो उहो मुंहिंजो पंहिंजे बाबा ऐं अम्मा सां हुयो ऐं उन खां पोइ जेको मुंहिंजो प्यारु आहे उहा मुंहिंजी वाइफ आहे ऐं मुंहिंजी वाइफ एॾी सुठी आहे ऐं एॾी बहितरीनु आहे जो दिलि चवंदी आहे त इन जहिड़ी हिकिड़ी ॿी बि हुजे पर वरी इहो बि भउ थींदो आहे त जेकॾहिं अहिड़ी उहा न निकिती सुठी त पोइ मां मारियो वेंदुसि सो इन करे आउं कोन थो करियां शादी ऐं दुआ करियो त इहा हिकिड़ी शादीअ में गुज़ारो थिए ऐं शादी हिकिड़ी ज़रूरी आहे बसि अच्छा बुनियादी तौर ते तव्हां ज़मींदार बि आहियो ऐं ज़मींदार हुअण जे नाते सां इहो सुवालु मुंहिंजो ज़रूरी हो तव्हां सां जेको तव्हां क्लियर कयो लेकिन मूंखे इहो ॿुधायो त ज़मींदारी वरी गवर्नमेंट जी नौकिरी वरी शोबिज़ जी दुनिया वरी पंहिंजो घर संभालणु इहे एतिरा सारा कम तव्हां कीअं कंदा आहियो अच्छा पहिरियों त ॾुखियाई थींदी हुई जॾहिं टेलीफोन्स न हुयूं ऐं उन में पोइ वरी वञिणो पवंदो ॻोठ या छा हाणे इहो आहे त हाणे ज़मींदारी शुक्र अलहमदुल्ला हाणे उहा जेका वॾी ज़मींदारी हुई उहा हाणे डिस्ट्रीब्यूशन थी वञी गिराठनि ते कमु पहुतो आहे पर नाले में ज़मींदारी ऐं बुनियादी तौर ते
ख़ानदान जेको हिकिड़ो आहे ईसाणी फैमिली उन सां मुंहिंजी वाबस्तगी आहे जेको ज़िले शिकारपुर ॻोठु ड्रखण में असां उते मां रहियो मैट्रिक मां उतां कई ऐं अहिड़े नमूने सां बसि मैनेज थी थो वञे। हाणे त टेलीफोन लॻियूं पियूं आहिनि, सोशल मीडिया आहे, कमु थिए पियो ऐं हाणे मुंहिंजा हुते पंहिंजा सौट मासात पुफाट चाचा मामा आहिनि जेके असांजे हुन प्रॉपर्टी खे लुक आफ्टर कनि था, कुड़मी आहिनि, उन्हनि खे फ़ोन करियूं था, सॼो कुझु अॼुकल्ह सोशल मीडिया ते आहे एंड एट प्रेज़ेंट इट इज़ नॉट बिग इशू टू मैनेज द टाइम। अच्छा ईसाणी साहब इहो ॿुधायो त शोबिज़ खे तव्हां कहिड़ी नज़र सां था ॾिसो? आया हिनखे प्रोफेशन बनाइणु खपे या सिर्फ़ु इहो हिकिड़ो शौक़िया तौर ते हिनखे हलणु खपे? सर गुज़ारिश इहा आहे त पहिरियां त इंसानु शौक़ में अचे थो, पर जेकॾहिं तव्हांखे वैल्यू मिले थी ऐं तव्हांखे मार्केट मिले थी ऐं तव्हांजी व्यूवरशिप आहे त वाई नॉट तव्हांखे करणु घुरिजे ऐं थियणु घुरिजे। ऐं उन में ईअं आहे त मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां ख़ासि करे सिंधी चैनल्स खे त उहे असांजे जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे प्रॉपर वैल्यू नथा ॾियनि। अॻे टैलेंट हंट हूंदो हो, उहे ॾिसंदा त केतिरो कहिड़ो आर्टिस्ट कहिड़ो कमु करे सघे थो प्रॉपर, कंहिंजो कहिड़ो कैरेक्टर आहे, त उहो ओड़े नमूने सां PTV ते इहो थींदो। पर हाणे एट प्रेज़ेंट चैनल्स ते ईअं कोन थो थिए, उते जेको चुल्हि ते सो दिलि ते या उते नानीअ वेड़ो आहे। ऐं ॿियो आर्टिस्ट खे एतिरा पैसा कोन था मिलनि, एतिरा पैसा कोन था ॾियनि ऐं हिन वक़्तु आर्टिस्ट जी माली हालत ॾाढी कसम पुरसी वारी आहे, ॾाढा प्रॉब्लम में आहिनि आर्टिस्ट। इन जे करे मां एट प्रेज़ेंट जेको आहे सो पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी जेका हू आहे पंहिंजो सकाफ़ती विंग, कल्चरल विंग, उन में आउं शमूलियत अख़्तियार कई आहे। मुंहिंजी सरदार अब्दुल रहीम साहब जी लीडरशिप में ऐं साईं पीर साहब पागार जी साहब जन जी विजन ऐं उन्हनि जे हुन जी अॻुवाणीअ में इंशाअल्लाह मुंहिंजो इहो मेन मक़सदु इहो आहे त आउं सिंध जे अवाम जी, पाकिस्तान जे जेको आर्टिस्ट आहे उन जे लाइ कुझु बहितरी करे सघिजे, उन जे ॿारनि फैमिली बच्चनि जे लाइ उन जे लाइ कुझु करे सघिजे, बहितर खां बहितर करे सघिजे। दैट्स वाई आई जॉइन द पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल कल्चरल विंग ऐं उनजो आउं इंशाअल्लाह जेको आहे सो मां आउं प्रेसिडेंट ऐं उनखां पोइ अलाह साईं कंदो त फ़नकारनि जे लाइ बहितर खां बहितर करे सघंदो। ऐं जेकॾहिं आउं बहितर न करे सघियुसि मां तव्हां सां वाइदो थो कयां त आउं रिज़ाइन करे वेंदुसि। अच्छा इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी पूरी फ़नी ज़िंदगी में PTV खां वठी प्राइवेट चैनल्स ताईं तव्हांखे कहिड़े डायरेक्टर वधीक इंस्पायर कयो जो तव्हांखे ख़ुशी थींदी तव्हांखे बुक कंदो हो? सर ॻाल्हि इहा आहे त जीअं मां तव्हांखे अॻु में गुज़ारिश कई त इक़बाल सईद अंसारी साहब वाज़ माई फास्ट फ्रेंड, उहो ई मूंखे अक्सर कमु ॾींदो हुयो। ऐं उनखां पोइ प्राइवेट चैनल्स में जेको मुंहिंजो वधीक कमु थियो आहे उहो मुंहिंजो तव्हां सां कमु थियो आहे, असलम भुट्टा साहब। सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ा शुनास माण्हू आहियो, तव्हांखे ख़बर आहे त हिन माण्हू मां कहिड़े नमूने सां कमु वठिजे ऐं तव्हां उन टैलेंट खे बिल्कुलु बाक़ाइदे रोशनास कराइण में तव्हां पंहिंजो जेको सलाहियतूं आहिनि उहे बरूए कार लाहींदा आहियो। ॿिए नंबर ते मुंहिंजो तव्हां सां गॾु कमु थियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो असांजे चैनल खे। तव्हां पंहिंजे फैंस खे कहिड़ो पैगाम ॾींदो? मां हिकु दफ़ो वरी तव्हांजो वॾो शुक्रगुज़ार आहियां, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो, तव्हां मूंखे रिकॉर्ड कयो ऐं मां दुआगो आहियां तव्हांजे सोजरो चैनल जे लाइ। मैसेज इहो आहे त असांजे मुआशिरे में अॼुकल्ह जेको असांजा नौजवान तालीम जे तरफ़ न आहिनि, नशे पते जे तरफ़ आहिनि ऐं ॿियो व्याज जेको असांजे मुआशिरे में सराहियत करे वियो आहे, उनजे करे ग़रीब अबोझ माण्हू ख़ुदकुशियूं पिया कनि, प्रॉब्लम में आहिनि। ऐं मां मौजूदा गवर्नमेंट सिस्टम खे रिक्वेस्ट कंदुसि त साईं तालीम, सिहत, सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर शाखुनि में पाणी कोन्हे को, इन पासे तवजा ॾियो। स्कूलनि में जेको आहे सो फर्नीचर कोन्हे। मुंहिंजे ॻोठ जो स्कूल गवर्नमेंट प्राइमरी बॉइज़ स्कूल जेको 1854 या 57 में ठहियो, ड्रही ज़बूं हालत थी वई आहे, उन में फर्नीचर कोन्हे, उन में पाणी कोन्हे, उन में वाशरूम कोन्हनि। अहिड़े ई नमूने सिंध जा तक़रीबन स्कूल इहा हालत आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे वसंदीअ वारनि खे तालीम ते तवजो ॾियनि ऐं अवाम खे बि इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे त तालीम ते तवजो ॾियनि, ख़ासि करे स्किल एजुकेशन। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सर।